अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजास सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर-ए-आज़म इमरान खान पेट्रोल बहरान में मुलविस कंपनियुनि जा लाइसेंस रद्द करण जो हुक्म ॾेई छॾियो। इमरान खान पेट्रोल बहरान जी शुरूआती रिपोर्ट पेश कई। ओघरा पेट्रोल बहरान जी ज़िम्मेवारी पेट्रोलियम डिवीज़न ते मणे छॾी। वफ़ाक़ सिंध जे हक़नि ते 229 अरब रुपयनि जो धाड़ो आयो। एफबीआर जी नाकामी कोरोना ते मुहण ग़लत आहे। हुकूमत पंहिंजी नाअहली कोरोना पुठियां लगाए रही आहे। बजट तक़रीर दौरान गोड़ करे ऐवान जो माहौल ख़राब कयो वियो। ॿुधायो वञे त आलमी उॾामूं ऐं सरहदूं कंहिं बंदि कयूं। इमरान खान इल्ज़ाम हयो त लॉकडाउन मुराद अली शाह कयो। इहो ई वज़ीर आज़म आहे जंहिं लॉकडाउन जी हिमायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं सभु फ़ैसिला इत्तफ़ाक़ राय सां थिया त पोइ इल्ज़ाम मूं ते छो पिया लॻाया वञनि। वज़ीर आज़म जी ज़ाती राय ते अमल जो पाबंद न आहियां। सिंध जे गवर्नर ऐं ॿियनि जमायतुनि जी मुशावरत सां लॉकडाउन कयो। वज़ीर आज़म ॿुधायो त छा हिन जी याददाश्त कमज़ोर नाहे। कराची के शहर के मुख्तलिफ इलाक़नि में स्मार्ट लॉकडाउन जो तैयारियों। कोरोना मुतासिर इलाक़नि में अॼु शाम का सख्त लॉकडाउन जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। लांडी, शाह फैसल, खारबल, ली मार्केट, मली टाउन, मेट्रोवल, यूसी सदर 8 बंस रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में लॉकडाउन थींदो। नोटिफिकेशन मूजिब मुकमल लॉकडाउन अॼु शाम 7 वॻे खां 2 जुलाई ताईं हूंदो। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में वापारी सरगर्मियूं मुअतल हूंदियूं। खाधे पीते जी शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। मास्क पाइण लाज़मी हूंदो। कंहिंखे बि अच वञ जी इजाज़त न हूंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं ॿेल सवारी ते पाबंदी हूंदी। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में होम डिलीवरी जी इजाज़त न हूंदी। लॉकडाउन जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डॉक्टर इमरान फारूक कतल केस में समूरनि जवाबनि खे उमर कैद जी सज़ा। ख़ालिद शमीम, मौज़म अली ऐं मोहसिन अली खे उमर कैद जी सज़ा ॿुधाई वई। दहशतगर्दी तौरु अदालत जे जज शाहरुख अर्शमन केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत टिनी जवाबनि खे 10-10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। वफ़ाक़ी हुकूमत जो BNP सरबराह खे परछाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी हिदायत। हुकूमती कमेटी BNP सरबराह अख्तर मींगल सां ॻाल्हियूं कंदी। मुल्क में कातिल कोरोना वायरस जूं तबाहकारियूं जारी। वायरस वॻे वधीक 118 मरीज़ को हॉटस्पॉटनि जो अंग वधी 3093 थी वियो। 24 कलाकनि दौरान 5358 नवां केस ज़ाहिर। वबा जो अंग 1,60,118 थी वियो। सिंध में 59,983, पंजाब में 60,138, KPK में 19,613, इस्लामाबाद में 9,242, गिलगित बल्तिस्तान में 1,164 ऐं आज़ाद कश्मीर में 703 केस रिपोर्ट। सॼी दुनिया में कोरोना वायरस जा हाना जारी। वबा हिन वक़्त ताईं 84,40,000 खां वधीक माण्हुनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। कोरोना वायरस 4,51,000 खां वधीक हयातियूं गिड़काए वरितियूं। अमेरिका में मुतासिरनि जो अंग 22,34,000 खां वधीक थी वियो आहे। ब्राज़ील में 9,60,000, रूस में मुतासिरनि जो अंग 5,53,000 खां वधीक थी वियो। हिन वक़्त ताईं 44,14,000 खां वधीक माण्हू वबा ते 100 माण्हुनि में कामयाब थी विया। कश्मीर में इंतजामिया कोरोना वायरस के वधंदड़ केसनि बावजूद चौपाए माल की पिड़ी खोलण की इजाज़त ॾेई छॾी। रेलवे स्टेशन भरिसां माल पिड़ी ते हज़ारे मालूमनि जी पीउ। समाजी विथी मुकम्मल नज़रअंदाज। कोरोना वायरस के केसिस वधण जो ख़दशो। इस्लामकोट में माल की पिड़ी लगी वही। हज़ारे माण्हुनि जी पीउ लथल। कोरोना पखड़जण जो ख़तरो। इंतजामिया गायब। माल की पिड़ी में ईंदड़ माण्हुनि SOPs के विसारे छॾियो। आई सिंधड़ी वेझो आथरा मोड़ी में ढगी के
पानी पियारण तां नीगर ते तशद्दुद। राजन मुनवर ऐं गुलाब ॾारी पुट खे तशद्दुद जो निशानो बणायो। नीगर जे वालिद जो इल्ज़ाम। पुलिस नीगर खे इलाज जो लेटर ॾेई छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। जब घर पर हो नाना तो नो बहाना। ब्लैक ब्यूटी कलौन टैल्क, ये मेरा स्टाइल है। एनाटॉमिकल फिटिंग और एक्स्ट्रा एब्जॉर्बेंसी के साथ सबसे अच्छा, सबसे बेहतर बोना पापा बेबी डायपर। 1166 पर कॉल करके उनको मदद दिलवाएं। यही कोरोना को रोकने का तरीका है। दमदार और कड़क मजा लिए कपाल तेज दम अब और भी बेहतर लगे।